जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त असीं पीरोगोठ भरिसां ॻोठ कादन मेतलो में मौजूद आहियूं। हिते जेको बरसाती पानी आहे 3 महीना गुज़रण जे बावजूद पानी निकाल न थी सघियो आहे। न चो त वधीक हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हितां जो पाणी आख़िर कहिड़नि सबबनि जे करे निकाल न थी सघियो आहे। पुराणे वक़्त जो आहे 2-2.5 हज़ार घर आहे। असांजे शामत अची वई, मींहुं पाणी अची विया, असांजा घर सामान ॿुॾी विया। हाणे असां ॿोॾि में आहियूं, पाणी बि नथा कढनि। हाणे असां दड़नि ते वेठा आहियूं अची, असांजे घरनि में चारई पासा पाणी आहे। कादर फ़क़ीर ॻोठ आहे। असांखे त चौधारी असांजे घर में पाणी आहिनि, फसल ॻरी आहिनि, असां छछदरे बवण ॻरी आहिनि, हर शइ ॻरी वई आहे। का शइ न आहे, बच्चा ॿारनि खे खाइण लाइ कुझु न आहे। असांखे केरु लड़ी न आयो आहे। बाबा असांजे ॻोठ में पाणीअ जे अञा ताईं बीठो आहे, को बि असांखे चवां कोन आयो आहे, न पुछा न असांखे चवां त छा चकर आहे या कीअं बि उहो फसल काहे। असां बचनि जो गुज़र कयूं, उन घर किरिया पिया आहिनि, मनह ठाहियूं, उन्हनि में मनहनि में वेठा आहियूं। पाणी हिन वक़्तु ताईं न निकितो आहे, असांजे बराबरि दड़ियुनि ते वेठा आहियूं। असांजा समूरा ई ॾिसो सा असांजे घर सां किरिया पिया आहिनि, तव्हां ॾाढो आहिनि। महिरबानी करे असांजो पाणी निकितो वञे। असांजे ॻोठ में तमामु घणी आबादी आहे। बारिशुनि जे करे तमामु घणो सैलाब आयो, पाणी बीहजी विया आहिनि। असांजी ख़ासि हुकूमत खे इहा अपील आहे त असांजो पाणी निकितो वञे ऐं सरकारी टेंट वेंट वग़ैरह जेकॾहिं नथा थी सघनि त न थी वञनि। असांजा फसल त थी वञनि, असांजे 12 महीननि जो जेको आहे फसल थींदो आहे। ग़रीब मिसकिन आहियूं, असांजे ॻोठ ॿोॾल आहे, असांजा घड़ा किरी पिया आहिनि, असांखे खाइण जे लाइ खाधो कोन्हे। असांखे हुकूमत को निमाइंदो को सार संभालारो असां वटि न पहुतो आहे। असांजे घरनि में पाणी न निकिरी सघियो आहे। असांजा घर वग़ैरह ज़मीन हर शइ तबाह आहे। असां तमामु मिसकिन आहियूं, रोज़ मज़ूरी करे खाइण वारा आहियूं, असांखे खाइण जो खाधो कोन्हे। आमिर जुणी जो KTN न्यूज़ पीर जो ॻोठ।